अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंदड़ नवाब शाह मां ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डेरी जी नवाब शाह सकनोड़ जे सिम नालो स्टाफ भरिसां ॻोठ गुलाम क़ादिर जतोई में वेठल हारियुनि खे ज़बरदस्ती लॾाइण लाइ ज़मींदार जो दबाव मुबैना तौरु हुन जो सामान ॿाहिरि कढी हथियार बंदनि जे ज़ोर ते हारियुनि जे घरनि खे बाहि ॾियण लॻा त पुलिस पहुची वई। पुलिस अमन अमान जी सूरत हाल बहाल करे छॾी। उन सिलसिले में हारियुनि मियां बख़्श निंदवाणी, मुस्मात जान बीबी, ज़ाल फैज़ मोहम्मद निंदवाणी ऐं ॿियनि ॿारनि एहतिजाज कंदे चयो त असांखे गुज़िरियल 8 वरियनि खां हिन ज़मीन ते हारी आहियूं ऐं हीअ ज़मीन असुल में कीरनि जी आहे, पर गुलाम क़ादिर जतोई कब्ज़ो करे असांखे विहारियो। 1 साल अॻु में असांजो उमराह सवाली खान निंदवाणी जेको रेती बजरी जो ठेकेदार हो, उन खे पुलिस तां गिरफ़्तार कराए माराए छॾियो ऐं असांखे चयो त तव्हांजो उमराह नूर नवाज़ ज़लदारी मारायो आहे, तव्हां उन सां वञी विढ़ो। हिननि चयो त असां हिन जो चवणु न कयो ऐं असां मीर महबूब बिजाणे जे राज जा आहियूं ऐं असां उन खे ॿुधायो। हिननि चयो त असांजो हिसाब किताब न पियो कयो वञे ऐं हींअर तक़रीबन 100 खां वधीक हथियार बंद वठी आयो ऐं असांजे घरनि जो सामान कढी असांजे घरनि खे बाहि ॾेई रहियो हो। असां क़ुर शरीफ़ खणी बीठासीं त बाहि न ॾियो ऐं उन वक़्तु हल्के नवाब शाह थाणे जी पुलिस पहुची वई, जिन असांखे बचाए वरितो। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।